वुमेन एक्शन फोरम पारां बरसात मुतासर माण्हुनि लाइ हैदराबाद जे इलाइक़े नसीम नगर चौक ते इमदादी कैंप लगाई वई। कैंप ते ॻाल्हाईंदे अॻुवाणनि नजमा पवर, नसीम जलबाणी चयो त बरसात मुतासर गरीब माण्हुनि जी मदद लाइ हीअ कैंप लगाई वई आहे। सरहदी वारनि खे घुर्जे त उन्हनि जी वाहर कनि ऐं असांजो बि साथ ॾियनि। असां ही 2 ॾींहंनि जी कैंप लगाई आहे जेके बरसात हींअर जेके हाणोकी हाल सिंध में जे बरसातुनि जेका तबाही मचाई आहे उन सां केतिरा ई ज़िला मुतासिर थिया आहिनि ऐं असांजे सिंध जा माण्हू जिन जा घर लुड़ी विया आहिनि, जिन जा ॿार लुड़ी विया आहिनि, जिन जो घर जो सॼो सामान लुड़ी वियो आहे, उन्हनि जी वाहिर करण लाइ, उन्हनि जी मदद करण जे लाइ असां वुमेन एक्शन फोरम जी तरफ़ां जेका कैंप लगाई आहे उन में जेको बि असां खां थी सघियो, जेको माण्हुनि खां थी सघियो, जेतिरी असांजी माली मदद थी सघी। सभिनी खां पहिरीं त असां जेके बि मेंबर आहियूं असां सभिनी पंहिंजो हिसो मिलायो आहे इन में। उन खां पोइ असां खां जेको बि थी सघियो ऐं जेतिरो बि असां वटि सामान मुहैया थी सघियो या पहुची सघियो असां उन्हनि माण्हुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदासीं। सभिनी खां पहिरियों त तव्हांजी चैनल जी महिरबानी। असां ही कैंप वुमेन एक्शन फोरम हैदराबाद पारां 2 ॾींहंनि जे लाइ लॻाई आहे। तव्हां चङी तरह ॾिसी सघो था त हिन जेका ॿोॾि थी आहे बारिश जे करे, छो जो बारिश मानसून जी तमामु घणी थी आहे जंहिंजे करे सिंध जा 12 ज़िला इलाही मुतासिर थिया आहिनि। बदीन, ठट्टो, मिपोखास, थरपाकर, सांगड़ इहे तमामु घणो सेवण ताईं दादू मंछर जे करे त असांजी दोस्तनि जी कोशिशि इहा आहे त असां पंहिंजो हिसो सभिनी विधो आहे, प्लस पब्लिक खे बि चाहियूं था बल्कि दावत आहे त पंहिंजो हिसो विझनि त असां जीअं जेके माण्हू रस्तनि ते वेठा आहिनि, जंहिं जा फसल बि हलिया विया ऐं वीचारनि जा घर ॿुॾी विया ऐं रोड रस्तनि ते बेयार मददगार वेठा आहिनि। हुकूमत भली करे, NGO भली करे, पर हर फ़र्द जो कमु आहे पंहिंजो हिसो विझे ताकी असां उन्हनि में राशन ऐं घर जूं शयूं वंडे अचूं ताकी थोरो पंहिंजो हिसो विझे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।